घोटकी भरसा ॻोठ भिटाइयाबाद में क़ाइम ग़रीब ऐं मिसकीन शागिर्दनि खे मुफ़्त तालीम ॾींदड़ जीजल अम्मा स्कूल में मेहरान टीवी जे सरबाण ग़ुलाम नबी मोराई पहुतो, जिथे स्कूल इंतज़ामिया पारां संदसि भरपूर आजियां कई वई। उन मौक़े ते स्कूल जे चेयरमैन मंज़ूर अहमद सूमरो, वाइस चेयरमैन मक़सूद अहमद सूमरो, डायरेक्टर ईवी फाउंडेशन ग़ुलाम मुश्तबा मला, सीनियर एग्जीक्यूटिव मेंबर हाफ़िज़ कादिर बख्श आवान ऐं प्रिंसिपल ज़हूर अहमद चाचड़ समेत ॿियनि ग़ुलाम नबी मोराई ऐं ॿियनि आयल महिमाननि जो इस्तक़बाल कयो। स्कूल इंतज़ामिया पारां दौरे ते पहुतल ग़ुलाम नबी मोराई समेत जस्टिस रिटायर फारूक अली चन्ना, चेयरमैन सिंध लैंड कमीशन, सुप्रीम कोर्ट जे वकील ग़ुलाम शाह, ग़ुलाम फारूक भंभरो ऐं सीनियर सहाफ़ी सुहेल मेमण खे सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते मेहरान टीवी जे सरबाण ग़ुलाम नबी मोराई ॻाल्हाईंदे चयो त क़ौम जी तरक़ीअ लाइ तालीम तमामु ज़रूरी आहे। मंज़ूर अहमद सूमरो जस लहे, जंहिं पंहिंजी 18 एकड़ ज़मीन वक़ुफ़ करे ग़रीब शागिर्दनि लाइ मिसाली इदारो क़ाइमु कयो आहे। जहिड़े नमूने हिन जी प्लैनिंग आहे स्कूल जी, मां चवां थो कमाल आहे। ऐं हिन जो ठाहींदड़ या हिन खे क़ाइमु कंदड़ असांजो दोस्त मंज़ूर सूमरो साहब, उन सची ॻाल्हि आहे त अॻ में त डेफिनेटली के शायदि सिंध जी तारीख़ में कंहिं कोन कयो आहे, मां ई चवंदुसि, छो त इहो तमामु इम्पॉर्टेंट आहे ॻाल्हि करणु। ही रोल मॉडल आहिनि असांजा, जिन पंहिंजूं ज़मीन ॾेई पंहिंजो सॼो स्ट्रक्चर अहिड़े क्लास जो स्ट्रक्चर, ईअं अहिड़े क्लास जो स्ट्रक्चर मूं कोन ॾिठो आहे किथे बि। ईअं प्राइवेट स्कूल में हुजे, ख़ासि तौर ते उन स्कूल में हुजे जेको सेल्फ फाइनेंसिंग जे थ्रू कंप्लीट थी वञे। सो मां चवंदुसि त सिंध जा ॿिया माण्हू बि तकलीद कनि, कापी कनि मंज़ूर सूमरे साहब खे। मंज़ूर सूमरे साहब जहिड़ा 10 माण्हू सिंध में पैदा थी पिया, पोइ सिंध जी तरक़ी खे केरु बि रोके कोन थो सघे। ग़ुलाम नबी मोराई ऐं ॿियनि महिमाननि स्कूल जा मुख़्तलिफ़ सेक्शन्स घुमी ॾिठा ऐं शागिर्दनि खां सवाल पिणु कया, जिथे उन्हनि शागिर्दनि जी कारकर्दगी खे तमामु घणो साराहियो। स्कूल पहुतल ॿियनि महिमाननि पारां जीजल अम्मा स्कूल में ग़रीब ऐं मिसकीन शागिर्दनि खे मुफ़्त ऐं मयारी तालीम ॾियण ते मंज़ूर अहमद सूमरे समेत स्कूल इंतज़ामिया जे ख़िदमतुनि खे साराहियो। जीजल अम्मा स्कूल हिकिड़ो मिसाली स्कूल आहे। मां सम्झां थो पियो न फ़क़ति सिंध जे लाइ बल्कि पाकिस्तान सां एशिया जे हवाले सां बि बहितरीनु स्कूल आहे। ऐं हीअ जेको हिन टाइम पूरे वर्ल्ड में हिकिड़ी मुहिम हली आहे त नेचुरल इन्वायरमेंट में ॿारनि खे पढ़ायो वञे। ख़ासि तरह सां जर्मनी में जेको आहे तय कयो अथऊं त शहरनि मां स्कूल खणी ॿाहिरियुनि में खणी वञो। असांजे दोस्त कल्ह ॻाल्हि पियो कई त इहे सखर में हुजे हा त अञा वधीक, पर मां चवां थो त सखर में ई माहौल मिली न सघे हा ॿार खे। जेतिरे ताईं नेचुरल इन्वायरमेंट में न ईंदो, हिन फसलनि जी ख़ुशबू न लॻंदी, हिन वणनि टिणनि जी ऐं पखियुनि जा आवाज़ हुन जी ज़हन में न वेंदा, त हुन में नेचुरल जेको आहे सो इन्वायरमेंट जे हवाले सां जेकी हुनजी पालना थींदी, मेंटली फिज़िकली साउंड न थींदो। हे स्कूल इन इन्वायरमेंट में मंज़ूर साहब जी हिम्मत करे खोलनि, ऐं ख़ासि तरह सां घोटकी जे डिस्ट्रिक्ट में जिथे स्टेट विद इन स्टेट हुजे, सॼो सरदारी सिस्टम हुजे, कंहिंखे चुरण पुरण जी इजाज़त न हुजे, उन जाइ ते अची करे एजुकेशन ॾियणु, हिन वाहियात क़िस्म जे माहौल में सिस्टम में हिकिड़े हक़ सच बहितरी बक़ा तरक़ी ऐं आज़ादी जी ॻाल्हि करणु तमामु वॾो जाद। अवां पूरो कैंपस विज़िट कयो साईं, ही जेको कमु कयो आहे मां सम्झां थो त सिंध जो मसीह चवांसि त उहो घटि लफ़्ज़ आहे। ऐं सिंध जो ही IBA ॿियो मूंखे नज़र पियो अचे जॾहिं असां क्लास रूम्स खे विज़िट कयो आहे, जॾहिं असां हिन कम खे ॾिठो आहे, ऐं जंहिं अंदाज़ जा ॿार, हिकिड़ा इंटेलिजेंट ॿार आहिनि, हिकिड़ा मतिलबु मां चवां त सिंध जी हिकिड़ी तर्जमानी कंदड़ ॿार आहिनि, ऐं मुल्क जो जेको फ्यूचर आहिनि, उन्हनि जी जेका इंटेलिजेंस मूं ॾिठी आहे उहा टॉप क्लास जी आहे। साईं जीजल अम्मा स्कूल मां सम्झां थो त हाणे नेशनल इंटरनेशनल हर हिकु माण्हू सुञाणे, पर मां इहो चवंदुमि त हिन ज़िले घोटकी जे लाइ हिकु वॾी नेमत आहे, ख़ासि तौर ते शागिर्दनि जे लाइ, जिथे आम तालीम खां वठी टेक्निकल वोकेशन IT जी तालीम, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी तालीम ऐं साण गॾु फ्रीलांसिंग जा जेके कोर्सिस आहिनि उहे हलनि पिया। ऐं इन में नियाणियुनि खे ऐं बॉइज़ एंड गर्ल्स खे तमामु घणो फ़ाइदो पहुचे थो, पर हिन वक़्तु जेको घणे खां घणो फ़ाइदो पहुचे थो, PITP जो हिकिड़ो प्रोग्राम हले पियो, उन में शागिर्द ऐं शागिर्दाणियूं फ्रीलांसिंग जो जेको कमु कनि थियूं, उन में उनजी जेकी अर्निंग जी तादाद आहे उहो जेकॾहिं फ़ीसद में ॻणिजे त 35% जेके आहिनि ॿार जेके आहिनि ऑनलाइन अर्निंग करनि था ऐं पंहिंजे पेरनि ते बीहण जी कोशिशि कनि था। ही स्कूल यूनिवर्सिटी लेवल जो इदारो आहे ऐं हिन इदारे में साईं जन वॾी महिनत कई आहे ईमानदारी सां, ऐं उन साईं खे सलाम आहे।
1600 रेगुलर ॿार ऐं 1000 फ्रीलांसिंग वारा ॿार, 2600 ॿार। इहो मज़ाक न आहे। पंहिंजे रिसोर्सिस ते सिंध में तालीम ऐं हेल्थ जी हालत तमामु ख़राबु लॻी पई आहे। उन सूरत हाल में सूमो साहब जेको कारनामो ॾिनो आहे उनखे सलाम आहे। जीजल अम्मा स्कूल जे चेयरमैन मंज़ूर अहमद सूमरे मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हुन पंहिंजी जीजल अमड़ सां मोहबत जे करे ही स्कूल उन जे नाले सां तामीर करायो। स्कूल में लाइब्रेरी ऐं हॉस्टल समेत समूरियूं उहे सहूलतूं मौजूदु आहिनि जेके शहर जे वॾनि स्कूलनि में हूंदियूं आहिनि। छा आहे त मूंखे पंहिंजी जीजल अमड़ सां मोहबत हुई ऐं अमड़ जी शफ़क़त जे करे ही सॼो कुझु थियो आहे। ऐं हीअ असां ठाहियो आहे त जीअं पंहिंजी जीजल अमड़ खां ॿारु अचे, हिकु जीजल अमड़ खां ॿी जीजल अमड़ जी गोद में अचे, उहा जीजल अमड़ हुनखे पैदा करे थी। हीअ जीजल अमड़ उन ते ठाहे संवारे उनखे आसमान ते पहुचाए थी। इन करे असां इहो मोहबत भरियो नालो रखियोसीं। हीअ 18 एकड़ टोटल प्लाट आहे ज़मीन जो ऐं हिन ते जेका बि बिल्डिंगूं ठाहियूं असां पंहिंजे ख़र्च सां, फैमिली ख़र्च सां तयारु कयूं। ऐं अलहमदुलिल्लाह ही असांजो ब्लॉक 1 आहे। ही 40,000 कवर्ड एरिया ते आहे। इन खां पोइ ॿियो ब्लॉक आहे निसार अहमद सिद्दीकी नाले सां, उहो बि एतिरी तक़रीबन एरिया में आहे। मदरसो आहे, उहो बि 10,000 कवर्ड एरिया ते आहे। असांजी सूफ़ी शाहनाद शहीद लाइब्रेरी आहे, उहा बि ग्राउंड +1 आहे, उहा बि 6,000 कवर्ड एरिया ते आहे। उन खां पोइ असांजो लॉर्ड रेस्ट हाउस आहे, उहो बि 5,000 कवर्ड एरिया ते आहे। उन खां पोइ असां वटि टीचर्स जे लाइ हॉस्टल आहे। उन खां सवाइ असां वटि हाणे मेस हॉल ऐं किचन ब्लॉक उहो तयारु थिए पियो। उन खां अलावा असां वटि जेको आहे वर्कशॉप वग़ैरह आहिनि उहे जुदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह जेके शहर में फैसिलिटी घुरिजनि हिकिड़े सुठे इदारे जे लाइ, उहे असां वटि त सभु फैसिलिटीज़ आहिनि। असां वटि केबल, फाइबर ऑप्टिकल केबल बि आहे, सुई गैस बि आहे। अल्हम्दुलिल्लाह असां वटि सभु उहे सहूलतूं जेके हिकिड़े सुठे इदारे जे लाइ घुरिजनि। स्कूल जे दौरे दौरान ग़ुलाम नबी मोराई स्कूल में बूटा पिणु पोखिया ऐं उन्हनि खे पाणी ॾेई माहौल दोस्त पैगाम ॾिनो। वाज़े रहे त जीजल अम्मा स्कूल जहिड़ा इदारा सिंध जी ॿारड़ियुनि में तालीम जी वाधबी जे लाइ अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि। कैमरामैन रिज़वान मलिक सां गॾु एहसान कलवड़, मेहरान टीवी, घोटकी।